महबूब की सुन्नत है खारकू खाए चो छा ॾाढिया चो ॾाढिया जै औरत या मर्द के बार थियण वारा जुज़ा न हुजनि 40 ॾींहं 7 खारकू खाए बार जा जुज़ा पैदा थियनि। जे दम टीवी न छॾेसि 7 खारकू सुबुह जो खाए 7 शाम जो दम टीवी न छॾेसि त आशकरी छा खे हथ न ॾिजांइ। चेल जो मर्ज़ जेको आहे लाइलाज आहे पर जे खारकू खाए त उहो छॾे वेंदसि। आंडनि जा ज़ख़्म न छुटनि त छॾे वेंदसि। ॾाढिया सुभाणे अल्लाह न ॾाढो संधनि जो सूर जेको आहे उहो लाइलाज आहे पर खारकू खाराईंदा चोसि छॾे वेंदसि।